दर्द दुख भंजना घट घट नाते अनाथ शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु साथ सतनाम श्री हरि गुजरी महिला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब जी सफल की सेवा कयो मेर सदाई मात पिता भाई सुत बंधु तिनका बल है थोड़ा अनेक रंग माया के पेखे किछ साथ न चाले भोरा ठाकुर तुझ बिन आए न मोरा मोहनाथ निर्गुण गुण नाही मैं आयो तुमरा दोरा रहा बल 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 चरण तुम्हारे या हुआ तुमरा जोरा साध संग नानक दर्श पायो बिन स्यो सगल न्योरा सतनाम श्री हरि बल 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 चरण तुम्हारे या हुआ तुमरा जोरा साध संग नानक दर्श पायो बिन स्यो सगल न्योरा। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि मात पिता भाई सुत बंधु पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज जो वचन मात पिता भाई सत बंधम तिनका बल है थोरा धन गुरु अर्जन देव महाराज चवंदा अॻिते एतिरो कलयुग जोर वठंदो एतिरो शक्तिशाली बणजंदो जंहिंमें मात पिता भाई सुत बंधम इन्हनि जो बि बल किन मात थोरो वञी बचंदो ऐं सभिनि खां वधीक बल कंहिंजो रहंदो अनेक रंग माया के कलयुग में सभिनि खां वधीक अगरि बल रहंदो त रहंदो माया जो हर पल हर कदम ते माया पंहिंजो रंग ॾेखारंदी पेके किछ साथ न चाले बोरा अॻिते हली करे माया ही धन ही अॻिते हली करे पंहिंजे जो विछोड़ो ॾींदी उहा ही अॻिते हली करे घर में झगड़ा पैदा कराईंदी उहा ही अॻिते हली करे झंझट कंदी असां भली माता पिता खे परमात्मा खे पंहिंजो सम्झंदा आहियूं पर धन गुरु अर्जन महाराज चवंदा कलयुग में एतिरो जोर वठंदो जो चारों तरफ़ कूड़ ऐं माया जे अलावा कुझु बि नज़र न ईंदो हर जॻह ते धन जे करे झगड़ा थींदा भाउरनि में झगड़ा थींदा परिवारनि में झगड़ा थींदा जॻह जॻह ते सिर्फ़ु धन जा ई झगड़ा थींदा बल रहंदो शक्तिशाली रहंदी त सिर्फ़ु माया या वाणी भविष्यवाणी धन गुरु अर्जन देव महाराज पंहिंजे समय ते ही करे विया मोहे नाथ निर्गुण गुण नाही मैं आयो तुमरा धोरा और इते भी गुरु अर्जन देव महाराज वचन बख्शिश कयो अगर कलयुग खां कोई बचाईंदो रंग वटण वारी माया का बचाईंदो झगड़ा का बचाईंदो उहा पंहिंजो परमात्मा बल 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 चरण तुम्हारे या वहां तुमरा धोरा हर जगह ते धन जी पूजा है हर जगह ते माया जी पूजा है जाते काते इंसान धन के महत्व ॾे पर जेको इंसान पंहिंजे सतगुरुनि खे महत्व ॾे थो बल 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 चरण तुम्हारे या तुम्हारा जेको सतगुरुनि खे महत्व ॾींदो आहे सर्वप्रथम सतगुरुनि जी आज्ञा मञींदो आहे पूजा कंदो आहे तुमरा जोरा जो जोर न साध संग नानक दर्श पायो बिन स्यो सकल जिन आसरो गुरु नानक जो वठंदो आहे जिन पूजा कंदो आहे आज्ञा कंदो आहे गुरु महाराज चवनि था संसार में कलयुग जो कंहिंजो बि जोर उन शिव जे मथां न हली सघंदो ना ही माया उनजे हृदय परिवर्तन करे सघंदी पंहिंजी पातशाही धन गुरु अर्जन महाराज अॼु वचन साहिब जे मथां पाण खे वचन बख्शिश कयो आहे कि जाते काते अगर पूजा थिए थी तो सिर्फ धन जी थिए थी धन वारे इंसान जी थिए थी ना ही गुरु गरीबन वारे जे दर जी थिए थी
बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की। एक ओंकार। वाहे